तवाफ़ जो सुन्नत तरीक़ो इहो आहे जो कंहिं बि क़िस्म जो तवाफ़ हुजे त तव्हां हरम शरीफ़ में दाख़िल थींदव। हरम शरीफ़ में दाख़िल थी करे हाणे गौर करिणो आहे, अगरि उन तवाफ़ खां पोइ सही करणी आहे, जीअं मिसाल उमिरे जो तवाफ़ आहे या हज जो तवाफ़ ज़ियारत आहे, उन खां पोइ सही करणी आहे, त पोइ जेके मर्द आहिनि उहे पंहिंजे जेको आहे साॼे कुल्हे खे जेको आहे खोले छॾींदा, यानी एहराम जी चादर खे बग़ल जे हेठां आणे ऐं खाॿे कुल्हे ते रखे छॾींदा। उन्हनि जो साॼो कुल्हो ज़ाहिर रहंदो, इन खे इज़्तिबा चइबो आहे। ऐं अगरि नफ़ली तवाफ़ था कयो, तव्हां एहराम में भले आयो पर तव्हां नफ़ली तवाफ़ था कयो, उन खां पोइ तव्हांखे सही नाहे करणी, त पोइ अहिड़ी सूरत में तव्हांखे कुल्हो खुलियो नाहे रखिणो। पोइ तव्हां जीअं आम हालात में चादर पंहिंजे मथां पाती आहे, उन ई हालत में तव्हां तवाफ़ कंदव। हरम शरीफ़ जॾहिं तव्हां पुॼंदव, सो का बि साइड हुजे, तव्हांखे हजरे अस्वद ताईं अचिणो आहे। हजरे अस्वद ताईं जॾहिं तव्हां पुॼी वेंदव त हजरे अस्वद खां थोरो पहिरियों, ऐं उन जी निशानी इहो आहे जो तव्हांजे बिल्कुलु बैक साइड ते हिकिड़ी साए कलर जी लाइट ॿरंदी हूंदी। तव्हांखे उन लाइट खे बिल्कुलु पुठी ॾियणी आहे, उहा तव्हांजी पुठी ते हुजे। उन खां पोइ तव्हांजो रुख़ जेको आहे, तव्हांजो जेको रुख़ आहे उहो काबे शरीफ़ ते थी वेंदो। हाणे तव्हां पहिरियों नियत कंदव, जेकी तवाफ़ जी नियत रफ़ीकुल हरमैन में लिखियल आहे, भले उहा तव्हां कयो या तव्हांजे दिलि में जेको इरादो आहे, तवाफ़ जी नियत कंदव। तवाफ़ जी नियत करण खां पोइ तव्हां थोरो साॼे पासे ते सिर कंदव, त जीअं हजरे अस्वद तव्हांजे बिल्कुलु सिध में अची वञे। हाणे तव्हां जेको आहे इस्तलाम कंदव हजरे अस्वद जो। इस्तलाम जो तरीक़ो इहो आहे, जो इस्तलाम में सुन्नत इहो आहे त तव्हां हजरे अस्वद ॾे वञो, ॿई हथ उन ते रखे करे उन जे विच में पंहिंजो मथो रखो ऐं उन खे बोसो ॾियो, उन खे चुमी ॾियो। इहो असुल सुन्नत तरीक़ो आहे। अगरि इहो मुमकिन न आहे, जीअं रश हूंदी आहे, त पोइ तव्हां वटि अगरि इहो मुमकिन आहे त तव्हां उन खे चुमी नथा ॾेई सघो, त तव्हां उन ते हथु रखो। अगरि हथु रखण बि मुमकिन न आहे त तव्हां वटि अगरि असो को डंडो आहे, त उन खे उन सां गॾु तव्हां हजरे अस्वद खे जेको आहे टच कयो उन खे। अगरि इहो बि नथो थी सघे, तव्हां परे आहियो, जीअं आम हालात हूंदा आहिनि, त पोइ तव्हां हथनि खे ईअं मथे कंदव ऐं इहो इस्तलाम कंदव। इस्तलाम जी जेकी दुआ रफ़ीकुल हरमैन में लिखियल आहे उहा पढ़ंदव ऐं पोइ पंहिंजे हथनि खे जेको आहे चुमी छॾींदव। इन तरीक़े सां इहो तव्हांजो इस्तलाम थी वेंदो। यादि रखणु घुरिजे ख़ासि तौर ते जेके हालत एहराम में हूंदा, जो हालत एहराम में आम उते छा हूंदो आहे, जो उतां जो अमलो या कुझु माण्हू बि अक़ीदत में काबे शरीफ़ जे दर दीवारनि ते ऐं हजरे अस्वद ते तमामु घणी ख़ुशबू मले छॾींदा आहिनि। ऐं हालत एहराम में जिस्म सां या कपिड़े सां ख़ुशबू लॻणु इहा मनो आहे। इन जे लाइ हालत एहराम में इहो अमल इख़्तियार नाहे करिणो, यानी उनखे हथु नाहे लाहिणो। अगरि तव्हां हालत एहराम में न आहियो ऐं तव्हांखे मौक़ो मिले थो, त पोइ सुन्नत तरीक़ो इहो ई आहे जेको ॿुधायो वियो, जो हजरे अस्वद खे बोसो ॾियणो आहे, उन खे चुमी ॾियणी आहे। हाणे जॾहिं तव्हांजो इस्तलाम थी वियो, त इस्तलाम थींदे ई तव्हांजो जेको रुख़ आहे उहो अहिड़े अंदाज़ में थींदो जो तव्हां पंहिंजे रुख़ खे, मतिलबु तव्हां पहिरियों काबे शरीफ़ जे साम्हूं हुयव। मस्जिद हराम जी जेकी साइड आहे उहा तव्हांजे साॼे पासे हूंदी ऐं काबो शरीफ़ जेको आहे उहो तव्हांजे खाॿे पासे ते थींदो। अहिड़े तरीक़े सां तव्हां हलणु शुरू कंदव। हाणे जॾहिं तव्हां हलणु शुरू कयो, त हीउ तव्हांजो पहिरियों चकर शुरू थी वियो। रफ़ीकुल हरमैन में जेके दुआऊं लिखियल आहिनि, बहितर इहो आहिनि त उहे तव्हां पढ़ो, न त तव्हांखे जेके बि औरादो वज़ाइफ़ यादि आहिनि, दुरूद शरीफ़ यादि आहे, उहे सभु तव्हां करे था सघो। दुआऊं पढ़णु चाहियो था, तव्हां दुआऊं पढ़ो ऐं तव्हां उतां हलंदा ईंदव। पहिरियों तव्हां रुकने इराक़ी ते पुॼंदव, पोइ रुकने शामी ते पुॼंदव ऐं आख़िर में तव्हां रुकने यमानी ते पुॼंदव। जॾहिं तव्हां रुकने यमानी ते पुॼंदव, तव्हांखे रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतुन व फ़िल आख़िरति हसनतुन व क़िना अज़ाबन नार, इहा दुआ पढ़णी आहे। इहो तव्हांजो चकर हजरे अस्वद ताईं अची करे पूरो थींदो। जॾहिं तव्हां ईंदव ऐं साई बती जेको आहे उहा हजरे अस्वद जे बिल्कुलु सिध ते आहे, तव्हां हजरे अस्वद ॾे मुंहुं कंदव त साई बती तव्हांजी पुठी ॾे थी वेंदी। उन जो तव्हांखे वरी ओड़े ई तरीक़े ते इस्तलाम करिणो आहे जीअं शुरू में तव्हांखे ॿुधायो वियो। अहिड़े तरीक़े ते ॿियो चकर,
टियों चक्कर अहिड़े तरीक़े ते 7 चक्कर तव्हांखे मुकमल करणा आहिनि। जॾहिं तव्हांजा 7 चक्कर मुकमल थी वेंदा त हीउ तव्हांजो तवाफ़ अदा थी वियो। कहिड़े बि क़िस्म जो तवाफ़ हुजे, जंहिं बि नीयत सां नफ़िल तवाफ़ हुजे, सुन्नत तवाफ़ हुजे, फ़र्ज़ तवाफ़ हुजे, यादि रखो त तवाफ़ कहिड़े बि क़िस्म जो हुजे उन खां पोइ 2 रकात निमाज़ पढ़णु नफ़िल तवाफ़ जे इहे वाजिब थी वेंदा आहिनि। अगरि मकरू वक़्तु न आहे त पोइ सुन्नत इहो आहे त तव्हां फ़ौरन मक़ाम इब्राहीम वटि अगरि जाइ थी मिले, न त मस्जिद हराम में जिथे जाइ मिले, इन में बि तफ़सील आहे, उते तव्हां इहे 2 रकात नफ़िल अदा कयो। मकरू वक़्तु आहे त पोइ इहे नफ़िल तव्हांखे अदा नाहिनि करणा। इहे नफ़िल पोइ कंहिं ग़ैर मकरू वक़्तु में, जॾहिं मकरू वक़्तु न हुजे, तव्हां इन्हनि नफ़िलनि खे जेको आहे अदा कंदव। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।